असांखे घुर्जे इन रिश्तनि जी पासदारी कयूं, बिलख़ुसूस जेको अल्लाह ताला असांजो रिश्तो क़ाइम रखियो आहे, भाई भाई जो रिश्तो, इन रिश्ते खे निभायूं ऐं पैगंबर अलैहिस्सलाम जा हक़ीक़ी ताबेदार ऐं फरमाबरदार थी वञूं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फतेह मक्का जे दिहाड़े ते एक अज़ीम शान माया नाज़ अंदाज़ में खुतबो इरशाद फरमायो। उन खुतबे जा कुछ अल्फाज ये हैं, फरमाइन था अय्यु बलदिन हाज़ा, ए इंसानों मुखे ॿुधायो ये कहिड़ो शहर आहे। सहाबा ख़ामोश थी वञनि था। इन जे लाइ त मथां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन शहर जो ॿियो को नालो ॿुधाई, हालांकि नालो मालूम आहे। फरमाए अलैसल बलद, छा ही मक्के जो शहर कोन्हे? सहाबा चवंदा भला या रसूलुल्लाह, ये अल्लाह जा नबी जी आहे, ये मक्के जो ही शहर है। वरी सवाल करता अय्यु शहरिन हाज़ा, ये केड़ो महीनो आहे? सहाबा खामोश है। फरमाइंदा अलैसा ज़िलहिज्जा, छा ये ज़ुलहज जो महीनो कोन्हे? सहाबा चवंदा भला या रसूलुल्लाह, ये अल्लाह जा नबी जी हा, ये ज़ुलहज जो ही महीनो है। वरी सवाल कंदा अय्यु यौमिन हाज़ा, अॼु को ॾींहुं कहिड़ो ॾियारो आहे? सहाबा खामोश है। फरमाइंदा अलैसा यौमुन नहर, छा जो को ॾियारो यौमुन नहर जो ॾींहुं कोन्हे? सहाबा चवंदा भला या रसूलुल्लाह, ये अल्लाह जा नबी जी हा, अॼु को ॾियारो यौमुन नहर जो ॾियारो आहे। फरमाइंदा ॿुधी वठो, इन्ना अमवालकुम व अअराज़कुम हरामुन अलैकुम कहुर्मति यौमिकुम हाज़ा फी बलदिकुम हाज़ा फी शहरिकुम हाज़ा। फरमाइंदा ए इंसानो, पोइ ॿुधी वठो, इन्ना अअराज़कुम व अमवालकुम व अजसादकुम हरामुन अलैकुम, वो तव्हांजो इज्जतूं, तव्हांजो माल, तव्हांजी जान हिक ॿिए जे लाइ अल्लाह हराम करे छॾी आहे। यानी तव्हांजे लाइ जाइज़ कोन्हे के मुसलमान जी इज्जत ते हमलो कयो, तव्हांजे लाइ जाइज़ कोन्हे के मुसलमान जे माल ते हमलो कयो, तव्हांजे लाइ जाइज़ कोन्हे के मुसलमान जी जान खे नुक़सान पहुचायो। कहुर्मति यौमिकुम हाज़ा, जीअं तव्हांजे नज़रुनि में अॼो को ॾियारो इज्जत जे लाइक़ आहे, एहतराम जे लाइक़ आहे, शरफ जे लाइक़ आहे, अहिड़ी तरह मुसलमान जो माल, मुसलमान जी जान, मुसलमान जी इज्जत तव्हांजे लाइ एहतराम जे लाइक़ आहे। फरमाईंदा जीअं अॼो को ॾियारो, ही महीनो ऐं ही शहर, ही पूरो शहर मक्के जो तव्हां वटि एहतराम जे लाइक़ आहे, अहिड़ी तरह तव्हांजे लाइ मुसलमान जो माल ऐं इज्जत ऐं मुसलमान जी जान तव्हांजे लाइ इज्जत जे लाइक़ आहे। फरमाईंदा अला ला फज़्ल लिअरबीन अला अजमीन। फरमाईंदा ए इंसानो, गौर सां ॿुधी वठो, खबरदार थी वञो, ला फज़्ल लिअरबीन अला अजमीन, के अरबी नस्ल जे माण्हू खे अजमी नस्ल जे माण्हू जे मथां का बि फ़ौक़ीयत हासिल कान्हे, का बि फज़ीलत हासिल कान्हे। वला लिअहमर अला अबयज़, नई के ॻाढ़े रंग जे इंसान खे अच्छे रंग जे माण्हू ते का फज़ीलत हासिल आहे। वला लिअबयज़ अला अस्वद, नई के अच्छे रंग जे माण्हू खे कारे नस्ल जे माण्हू जे मथां का फ़ौक़ीयत फज़ीलत हासिल आहे। कुल्लुकुम मिन आदम, तव्हां सभ जा सभ आदम जो औलाद आहियो। वल आदम मिन तुराब, ऐं अल्लाह ताला आदम अलैहिस्सलाम खे हिन ज़मीन जी मिट्टी मां पैदा फरमायो। अब तेजा फरमायो अला ला तसीरु
खबरदार मुझे वजन का पोए तवा कुफिया कम न कयो यजरिबु बाज़ुकुम रिकाब बाज़ कियो कुफिया कम चाहे तो मां हिकड़ो मुसलमान बे मुसलमान जो दुश्मन बंदी करे उन जे कंध खे लाण जी कोशिश करे उन जे जान जो दुश्मन बंदी वने अला ला तसीरु बादी कुफारा मुझे वजन का पोए तवा काफिर न बंदी वजो यजरिबु बाज़ुकुम रिकाब बाज़ कौम जा को माण्हू बे मुसलमान जे कंध खे कटे छॾे कंध खे लाए छॾे उन जी जान जो दुश्मन बंदी वञे इहो कुफ्र आहे पैगंबर अलैहिस्सलाम ने फरमाया था वसऊसु बिन्निसाई खैरा ए मुसलमानो जेके तव्हां जे घर में तव्हां जूं औरतूं आहिनि वसऊसु बिन्निसाई खैरा उन्हनि सां भलाई सां पेश अचिजो उन्हनि सां हमदर्दी सां पेश अचो उन्हनि सां नरमी सां पेश अचो फ़इन्नहुन्न ख़ुलिक़ना मिन ज़िलाइल अयसर इन्हनि औरतुनि खे अल्लाह ताला आदम अलैहिस्सलाम जे खबी पासीराजी मां पैदा कयो आहे फरमाईंदा फ़इन ज़हबता तुक़ीमुहा कसरता जेकॾहिं तूने खबी पासीराजी खे सिधो करण कोशिश कंदे उनखे जोड़े छॾींदे वकसरुहा तलाक़ुहा उनखे जोड़ जो मक़सद इहो आहे बिल आख़िर तूं उनखे तलाक़ ॾेई छॾींदे तुंहिंजो घर उजड़ी वेंदो फरमाईंदा अला हल बल्लगतु फरमाईंदा ए मुंहिंजा सहाबो ॿुधायो छा मूं तव्हां ताईं अल्लाह जो पैगाम कमा हक़ु पहुचायो या कोन पहुचायो सहाबा इकराम चवंदा बला या रसूल अल्लाह कद बल्लगत व अतैत व नसअत ए अल्लाह जो नबी जी हा तव्हां अॼु असां ताईं अल्लाह जो पैगाम पहुचायो आहे कद बल्लगत तव्हां तबलीग जो हक़ अदा कयो आहे व अतैत तव्हां ते मथां जेका अमानत अल्लाह ताला रखी हुई उन अमानत खे सुहिणे अंदाज़ में तव्हां अदा कयो आहे व नसअत जीअं नसीहत करणु घुरिजे हा ख़ैर ख़वाई करणु घुरिजे हा तव्हां नसीहत ऐं ख़ैर ख़वाई जो हक़ अदा कयो आहे पोइ पैगंबर अलैहिस्सलाम आसमान ने इशारो कनि था त शहर वारी आंगुर पैगंबर अलैहिस्सलाम मथे खणनि था फरमाईंदा अल्लाहुम्मा अशहद अल्लाहुम्मा अशहद अल्लाहुम्मा अशहद फरमाईंदा ए अल्लाह अरे तू गवाह रहिजा अरे तू गवाही दे अरे तू जा बाना इन मैदान में इकरार करे रहिया आहियूं त मूं हिननि तो ई तुंहिंजे दीन जी तबलीग ईअं कई आहे जीअं मुंहिंजो हक़ हुयो मूं उन हक़ खे अदा कयो आहे अज़ीज़ दोस्त ख़ुतबे मज़ा असांजे लाइ नसीहत इहा आहे पैगंबर अलैहिस्सलाम जिन वेंदे वेंदे सहाबा इकराम खे इहा अज़ीम नसीहत करे विया त हे मुसलमानो तव्हां हिक ॿिए सां दुश्मनियूं न रखो हिक ॿिए जे खून जा प्यासा न बची वञो हिक ॿिए खे मार जा मंसूबा न ठाहियो इहो कुफ्र जा कम आहे अज़ीज़ दोस्तो असां वटि खाना जंगी आम थी चुकी आहे थोरे घणे मामले ते असां वटि इख़्तिलाफ़ थी पवंदा आहियूं एतिरे क़दुरु जो मुसलमान खे क़त्ल करण जे लाइ तयारु थी वेंदो आहे इमाम मुस्लिम रहमहुल्लाह सही मुस्लिम में हिकिड़ी रिवायत आंदी आहे सईदना अबू बकर रज़ियल्लाहु अन्हु अबू बकर रसूलुल्लाह जो सहाबी आहे पैगंबर अलैहिस्सलाम जो जरीन कदम सहाबी हिकॾी पंहिंजे घर मां ॿाहिरि निकितो त अबू बकर रज़ियल्लाहु अन्हु सां आनब बिन कैस रहमहुल्लाह जी मुलाक़ात आनब बिन कैस ताबई आहे जेको अबू बकर सां मिले अबू बकर रज़ियल्लाहु अन्हु आनब बिन कैस को सवाल कनि था ए आनब तूं किथां पियो वञी अॼु कहिड़ो रस्तो इख्तियार कयो आहे आनब बिन कैस रहमहुल्लाह चवनि था अज़हब लिअंज़ुर हाज़ा रजुल आउं अॼु वञां पियो मूंखे ख़बर पई आहे ॿिनि सहाबा जी जमात में खाना जंगी लॻण वारी आहे ऐं अमीरुल मोमिनीन अली रज़ियल्लाहु तआला अन्हु जी मदद जे लाइ पंहिंजे घर खां ॿाहिरि निकितो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सईदना अबू बकर रज़ियल्लाहु अन्हु अहमद बिन कैस रहमहुल्लाह खे चए थो या नफ़ इन कम खां रुकिजी वञो
सहाबा जो पाण में खाना जंगियूं आहिनि इन मामले में तू पइते अच मूंखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस याद है। पैगंबर अलैहिस्सलाम ने फरमायो इज़ा तक़ल मुस्लिमान फी सैफैहिमा वल क़ातिल वल मक़तूल फी नार। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो जरे ता मुसलमान पाण में आमो सामो थियनि था, एक ॿिए सां लड़नि था, एक ॿिए सां खाना जंगी कनि था। फरमाईंदा वल क़ातिल वल मक़तूल फी नार, मरण वारो ऐं मारण वारो ॿई जहन्नम जी बाहि में दाख़िल थींदा। सहाबा किराम सवाल कयो हाज़िल क़ातिल फमा बालुल मक़तूल या रसूलल्लाह। ए अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ातिल जो जुर्म समझ में अची वियो, क़त्ल करण जे जुर्म में वो जहन्नम में दाख़िल थींदो। फमा बालुल मक़तूल, मक़तूल जो कहिड़ो जुर्म आहे, जंहिंखे मारियो वियो आहे उन जो कहिड़ो जुर्म हुयो जो उनखे जहन्नम में छॾायो वेंदो। फरमाई वकान हरीसन अला क़त्ल साहिबी। फरमाई जो जुर्म इहो आहे जॾहिं पंहिंजे घर खां निकितो इन इरादे सां निकितो हो तव्हां मुस्लमान खे मारे अचां, हाणे मारे न सघो, पाण मरी पियो आहे। इन जुर्म जे करे क़ातिल ऐं मक़तूल ॿई जहन्नम जी बाहि में दाख़िल थींदा। अज़ीज़ दोस्तों, मुसलमान जी जान का मामूली कोन्हे, इन जान जी वॾी क़ीमत आहे। इन जान की हिफाज़त करो असांजी ज़िम्मेदारी आहे। बिलख़ुसूस इन दौर के अंदर जेको पुरफितन दौर आहे, थोरनि घणनि मामलात ते असां रिश्ता तोड़े हिक ॿिए जा दुश्मन बणिजी वेंदा आहियूं। इन्नमल मुमिनून इख़्वतुन फ़अस्लिहू बैन अख़वैकुम वत्तक़ुल्लाह लअल्लकुम तुरहमून। अल्लाह ताला जो फरमान आहे बेशक मोमिन पाण में भाइर आहिनि ऐं जेकॾहिं मोमिन जे विच में कोई इख़्तिलाफ़ थी पवे फ़अस्लिहू बैन अख़वैकुम, पोइ तव्हांजी ज़िम्मेदारी आहे तव्हां ॿिन्ही मोमिननि खे पाण में सुलह कराए ठाहे वठो। वत्तक़ुल्लाह, अल्लाह जो ख़ौफ़ रखो, लअल्लकुम तुरहमून, तव्हांजे मथां रहम कयो वञे। इहो अल्लाह जो अमर आहे, अल्लाह जो हुकुम आहे। जॾहिं बि ॿ मोमिन पाण में विढ़ंदे ॾिसो उन्हनि जो इख़्तिलाफ़ थी चुको आहे, झगड़ो थी चुको आहे, तव्हांजो किरदारु इहो हुजणु घुरिजे उन ॿिन्ही मोमिननि जो पाण में सुलह करायो, इख़्तिलाफ़ खे ख़तमु करायो, झगड़ा ख़तमु करायो। चाहे इन मामले में तव्हांखे कुझु कूड़ ॻाल्हाइणो पए उन कूड़ में अल्लाह तव्हांखे अजर ॾींदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाना है लैसल कज़्ज़ाबु अल्लज़ी युस्लिहु बैनन नासी। फरमाईंदा उहो माण्हू कूड़ो कोन्हे जेको ॿिनि माण्हुनि जे विच में सुलह करण जे लाइ कुझु कूड़ ॻाल्हाए थो। यरमी ख़ैरा व यक़ूलु ख़ैरा, कुझु ॻाल्हियूं पंहिंजे तरफ़ां ठाहे ऐं उनखे वञी ॿुधाए थो तव्हां मुस्लमान पाण में ठही पवनि, उन्हनि जो सुलह नामो थिए। पैगंबर अलैहिस्सलाम फरमायो लैसल कज़्ज़ाबु, इहो माण्हू कूड़ो कोन्हे। हालांकि ॻाल्हि ख़िलाफ़ वाक़ई आहे, हक़ीक़त जे बरख़िलाफ़ पियो ॻाल्हाए, लेकिन सुलह जो इरादो आहे। इन सुलह कराइण जे करे अल्लाह सुब्हानहु व तआला उन माण्हू खे इन ॻाल्हाइण में बि अजर अता फरमाए। अज़ीज़ दोस्तों, असांखे घुरिजे हिन मुआशिरे खे अमन ऐं इस्तिक़ाम जो सबब बणाए। असां पाण में जेके खाना जंगियूं आहिनि, इख़्तिलाफ़ात आहिनि, अल्लाह जे ख़ातिरनि खे दूर कयो। जंहिं जॻह ते इख़्तिलाफ़ हूंदो आहे उते अल्लाह जा अज़ाब ईंदा आहिनि, उते ॻोठनि जा ॻोठ, इलाइक़नि जा इलाइक़ा वीरान थी वेंदा आहिनि, मोहबतूं मोकिलाए वेंदियूं आहिनि, नफ़रतूं जनम वठंदियूं आहिनि। पोइ सॻो पीउ आहे पुट जो दुश्मन बणिजी वेंदो आहे, औलाद पंहिंजे पीउ जो दुश्मन बणिजी वेंदो आहे, भाउ पंहिंजे भाउ जो दुश्मन बणिजी वेंदो आहे। सिर्फ़ु दुनिया जे मक़सद जे ख़ातिर दुनिया जे चंद टकनि खे असां एतिरी न तरजीह ॾिनी आहे, चंद टकनि जे ख़ातिर भाउ जो कातिल बणिजी वेंदो आहे। हालांकि असांखे घुरिजे उन पैगंबर अलैहिस्सलाम जे फरमान जे मुताबिक़ उन ॿिनि माण्हुनि वांगुरु किरदारु अदा कयो जेको हाबील जो किरदारु आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो दुनिया में जेके बि क़त्ल थियनि था उन सभिनी क़त्लनि मज़ा सभु उन जो जुर्म मज़ा उन ॾोह मज़ा उन गुनाह मज़ा उहो गुनाह काबील ताईं पहुचे थो। छाजे करे फ़इन्नहु अव्वलु मन सन्नल क़त्ल, इन जे करे सभ खां पहिरीं इन रुई ज़मीन ते क़त्ल जो बुनियाद काबील मिलो हुयो। हाबील ऐं काबील
भई आदम अलैहिस्सलाम जा पुटाइन वज़कुर नबअ बनी आदम इज़ क़र्रबा क़ुरबानन फ़तक़ुब्बिल मिन अहदिहिमा व लम युतक़ब्बल मिन al-आख़र क़ाल लअक़तुलन्नक क़ाल इन्नमा यतक़ब्बलु अल्लाहु मिनल मुत्तक़ीन लइन बसत्त इलय्या यदक लितक़तुलनी मा अना बिबासिति यदी इलैका लियक़तुलक इन्नी अख़ाफ़ु अल्लाह रब्बल आलमीन। सईदना यानी हाबिल काबिल जो पाण में तनाज़ु थी चुको है, इख्तिलाफ थी चुको है, हाबिल काबिल आमू सामू आई। अल्लाह ताला ने जो वाक़या ज़िक्र करके फरमायो वज़कुर नबअ बनी आदम, ए पैगंबर अलैहिस्सलाम तू इन्हनि माण्हुनि खे आदम जे पुटनि जो वाक़ियो ॿुधाए छॾिजां। इज़ क़र्रबा क़ुरबान जॾहिं ॿिन्ही पाण क़ुर्बानी कई फ़तक़ुब्बिल मिन अहदिहिमा वो अल्लाह सुब्हानहु व तआला जे हुकुम सां हिकिड़े जी क़ुर्बानी क़बूल थी व लम युतक़ब्बल मिन al-आख़र ॿिए जी क़ुर्बानी खे अल्लाह ताला क़बूल न कयो। जंहिंजी क़ुर्बानी क़बूल न थी उन पंहिंजे भाउ खे चयो तोखे ज़रूर क़त्ल कंदुसि, तोखे ज़रूर मारींदुसि। काबिल पंहिंजे भाउ हाबिल खे चए थो तोखे ज़रूर मारींदुसि। हाबिल छा चयो लइन बसत्त इलय्या यदक लितक़तुलनी मा अना बिबासिति यदी लियक़तुलक। ए मुंहिंजा भाउ जेकॾहिं तूं मूंखे मारण जे लाइ पंहिंजो हथ अॻिते वधाईंदे त पोइ आऊं कॾहिं बि तोखे मारण जे लाइ पंहिंजो हथ कोन वधाईंदुसि। भले तूं मूंखे मारे वञ, जेकॾहिं तूं मूंखे मारींदे तूं पंहिंजे गुनाह सां मुंहिंजे गुनाह सां अल्लाह जे साम्हूं दरबार में हाज़िर थींदे। पोइ ईअं ई थियो हाबिल सब्र कयो ऐं काबिल पंहिंजे भाउ खे क़त्ल करे छॾियो ऐं इहो सभ खां पहिरियों खून हुयो, सभ खां पहिरियों क़त्ल हो जेको हिन पूरी ज़मीन ते थियो। इन खां पहिरीं न ई को माण्हू मुओ हो, न ई को क़त्ल थियो हुयो। इहा ज़मीन खून जी खां पाक हुई। सभ खां पहिरियों बुनियाद क़त्ल जो काबिल रखियो। रसूलुल्लाह सां फरमायो दुनिया में जेके बि नाजायज़ खून थियनि था, नाजायज़ क़त्ल थियनि था, नाजायज़ माण्हू खे मारियो वञे थो, उन्हनि जे गुनाहनि वञा काबिल जे नामे अमाल में उन गुनाह खे लिखियो वञे पियो। छाजे करे जो सभ खां पहिरीं बुनियाद नाजायज़ क़त्ल जो काबिल रखियो आहे। अज़ीज़ दोस्तो काबिल जे नामे अमाल में केतिरा खून लिखिया वेंदा इन जे करे जो बुनियाद उन जो रखियल आहे। जेको माण्हू जे कम जो बुनियाद रखंदो आहे उनजो पूरो भार ऐं वज़न उनजे मथां आइड थींदो आहे। रसूलुल्लाह जो सहाबी सईदना अबू ज़र ग़िफ़ारी रज़ी अल्लाह ताला अन्हु केॾो जलील क़द्र सहाबी आहे। रसूलुल्लाह सां गॾु आहे। पैगंबर अलैहिस्सलाम फरमाईंदा या अबा ज़र, ए अबू ज़र ग़िफ़ारी रज़ी अल्लाह अन्हु चयो लब्बैक व सअदैक, ए अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आऊं हाज़िर आहियां वही तव्हांजे लाइ ख़ुशबख़्ती आहे। ॿुधायो छा था चवणु चाहियो? फरमाईंदा अबू ज़र उहो वक़्तु ईंदो जॾहिं तूं बिस्तरे ते बीमार पियो हूंदे ऐं तो में एतिरी बि ताक़त कोन हूंदी, बुख जे करे तुंहिंजे पेट में का बि शइ लुक़्मो दाख़िल कोन थींदो ऐं तो में एतिरी ताक़त हूंदी अन तक़ूम इला फ़िराशिक मिन फ़िराशिक इला मस्जिदिक। तो में एतिरी बि ताक़त कोन हूंदी जो पंहिंजे बिस्तर तां उथी मस्जिद में की नमाज अदा करे। पोइ तूं छा कंदे? रसूल खां सवाल करे थो ए अल्लाह जा नबी आऊं छा कयां? पैगंबर सां फरमायो फस्बिर, पर अबू ज़र सब्र कजां, कंहिंजे साम्हूं हथ न कढजां, कंहिंजो सवाल न कजां, सब्र सां ज़िंदगी गुज़ारजां। वरी सवाल वरी सलीम था या अबा ज़र, ए अबू ज़र। पैगंबर सां फरमाए तेरे सद कयो। अबू ज़र ग़िफ़ारी चए थो लब्बैक व सअदैक, ए अल्लाह जा नबी आऊं हाज़िर आहियां, हुकुम कयो छा था चवणु चाहियो? फरमाईंदे अबू ज़र उन वक़्तु तुंहिंजो छा हाल हूंदो जॾहिं माण्हू तुंहिंजे घर जे मथां हमलो कंदा ऐं तोखे क़त्ल करण जे लाइ तलवार तुंहिंजे मथां खणी वेंदा, पोइ तूं छा कंदे? अबू ज़र ग़िफ़ारी चए थो ए अल्लाह जा नबी आमिलु सैफ़ी अला आतिकी, ऐं तलवार पंहिंजे कुल्हनि ते खणी उन्हनि सां मुक़ाबिला कंदुसि। फरमाईंदा न अबू ज़र ईअं न कजां, तलवार खे जोड़े छॾिजां या उनखे भञी पीलो करे छॾिजां ऐं पंहिंजे चहिरे जे मथां कपिड़ो विझी छॾिजां कान उहे ज़ालिम तुंहिंजे क़त्ल करे रवाना थी वञनि ऐं तुंहिंजे ॾोह सां पंहिंजे ॾोह सां अल्लाह जे साम्हूं हाज़िर थियनि। अबू ज़र ग़िफ़ारी रज़ी अल्लाह ताला अन्हु
कंदो रहियो इन इमामुल अंबिया केॾियूं मायादार नसीहतूं कयूं जेकॾहिं तव्हांखे पंहिंजी जान जो नुक़सान बर्दाश्त करणो पए पाण बर्दाश्त कयो उनखे मुस्लमान खे इज़ायो न तकलीफ़ूं न ॾियो उनखे माल जा मनसूबा न ठाहियो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा जी इहा ई तरबियत कई कान को मुस्लमान के मुस्लमान जे माल ऐं जान खे कंहिं बि क़िस्म जो नुक़सान न पहुचाए जेको माण्हू के मुस्लमान जे माल जे मथां हमलो करे थो इहो माण्हू मनऊन आहे उनजे मथां अल्लाह जी लानत वसे थी रसूलुल्लाह सहाबी सैयदना अली रज़ियल्लाहु तआला अन्हु बयान कनि था पैगंबर अलैहिस्सलाम फरमाइनि था फरमाइंदा लअनल्लाहु मन आवा मुहदिसा लअनल्लाहु मन गय्यर मनार अर्ज़ लअनल्लाहु मन लअन वालिदैहि लअनल्लाहु मन ज़बह लिगैरिल्लाह पैगंबर अलैहिस्सलाम फरमाइंदा उन माण्हू जे मथां अल्लाह जी लानत आहे जेको माण्हू ॿिए माण्हू जे बनीअ जे मथां कब्ज़ो करे थो उनजे निशान खे मिटाए पाण ते काबिज़ थी वञे थो इमामुल अंबिया फरमाईंदा लअनल्लाहु मन गय्यर मनार अर्ज़ जे माण्हू ज़मीन ते कब्ज़ो करण जे लाइ ज़मीन जा निशान मिटाया आहिनि उन माण्हू जे मथां अल्लाह जी लानत आहे लअनल्लाहु मन आवा मुहदिसा जेको माण्हू कंहिं बिदती खे पनाह ॾे मुहदिस जी ॿ माना आहिनि हिकिड़ो बिदती आहे ऐं ॿियो उहो माण्हू जो हरम में को ॾोह करे हरम में को ॾोह करे विझे उनखे मुहदिस चइबो आहे जेको माण्हू हरम मां मुराद मक्के मुकरमा आहे मक्के मुकरमा जो शहर हुजे या मदीने तैयबा जो शहर हुजे जेको मदीने मक्के में को ॾोह करे थो को जुल्म करे थो ऐं को माण्हू उनखे पनाह ॾेई पंहिंजे घर में विहारे इनजे माण्हू जे मथां अल्लाह जी लानत आहे ऐं मुहदिसा बिदती खे बि चइबो आहे उहो माण्हू जेको दीन में नओं कम ईजाद करे रहियो आहे का बिदत सर अंजाम ॾेई रहियो आहे ऐं को माण्हू जी पुष्ट पनाही करे उनजो साथ ॾे उनखे पनाह ॾियण जी कोशिशि करे इन माण्हू जे मथां अल्लाह जी लानत आहे इमामुल अंबिया फरमाईंदा लअनल्लाहु मन लअन वालिदैहि उन बदबख्त औलाद जे मथां अल्लाह जी लानत आहे जेको बदबख्त औलाद पंहिंजे माउ पीउ जे मथां लानत हुनजे थो लअनल्लाहु मन ज़बह लिगैरिल्लाह उन माण्हू जे मथां अल्लाह जी लानत आहे जेको अल्लाह खां अलावा गैरुल्लाह जे नाले ते नज़र और नियाज़ करे थो गैरुल्लाह जे नाले ते जानवर ज़बह करे थो गैरुल्लाह जे नाले ते ख़ैरातूं करे थो इन माण्हू जे मथां अल्लाह जी लानत आहे अज़ीज़ दोस्तो पैगंबर अलैहिस्सलाम जी छा नसीहत आहे फरमायूं जेको माण्हू के मुस्लमान जी बनीअ जे मथां एतिरो कब्ज़ो करे कीद शिबरिन फरमाई जेकर कदमी गिरान आहे गिरान जेतरी बनी बि जेकर नाजायज़ तौर ते कब्ज़ो करे खणंदो तू भी कंदीहा यौमुल क़ियामत बिसबी अज़ीम फरमाई न बदबख्त इंसान खे क़यामत जे ॾियारे 7 ज़मीन जो कट पराए वेंदो 7 ज़मीनूं कीनींदो अल्लाह जी दरबार में हाज़िर थींदो परे खां नज़र ईंदो इहो मुजरिम आहे जेके मुस्लमान जी बनी जे मथां नाजायज़ कब्ज़ो कयो आहे मुस्लमान जो माल भी इज्जत जे लाइक़ आहे मुस्लमान जी जान भी इज्जत जे लाइक़ आहे मुस्लमान जी इज्जत भी इज्जत जे लाइक़ आहे पैगंबर सां फरमायो जेकॾहिं तव्हांजे घर जे साम्हूं को माण्हू गुज़री रहियो हुजे ऐं तव्हांजे घर में जाती पाई निहारे रहियो आहे ऐं तव्हां पंहिंजे घर में मौजूद आहियो पतो अचल आहे दरवाज़े खां तव्हांजे घर में नाजायज़ तौर ते जाती पाई निहारे थो जेकॾहिं तव्हांजे हथ में को हथियार आहे या को पत्थर आहे तव्हां हुनखे हणी कढो जेकॾहिं हुनजी अखि निकिरी वञे अला इन ऐनहु हैदर फरमाईंदा ए मुंहिंजा साहब ॿुधी वठो उनजी अखि रायहान आहे उनजी अखि जो को क़िसास कोन्हे उनजी अखि जो को बदिलो कोन्हे छाजे करे तो नाजायज़ तौर ते तव्हांजी इज़त ते हमलो करे रहियो हो तव्हांजे घर में निगाह दाख़िल करे रहियो हो हालांकि अखि जे मथां दियत आहे जेकॾहिं हूअं ई जहिड़े में को माण्हू के मुस्लमान जी अखि कढी वञे उनजे मथां 50 उठ दियत आहे ॿई अखूं कढी वठे 100 उठ दियत आहे इस्लाम में दियत मुक़ररु थियल आहे जेकॾहिं को मुस्लमान ईअं के माण्हू जे घर में जाती पाई निहारे थो ऐं उहो गैरतमंद मुस्लमान उनखे को धक हणी करे उनजी अखि ख़तम थी वञे अखि निकिरी पए हुन अला इन ऐनहु हदर पर उनजी अखि रायहान आहे उनजो को क़िसास कोन्हे
को बदलो कोने इन मालूम थियो इंसान जी इज्जत एहतराम के लायक है ये अल्लाह ताला असांजे माल जो मुहाफ़िज़ है जान जो मुहाफ़िज़ है इज्जत जो मुहाफ़िज़ है असांखे घुर्जे मुस्लमान सां ख़ैर ख़वाई कयूं मुस्लमान सां हमदर्दी कयूं मुस्लमानों सां हुस्न अखलाक सां पेश अचूं आखिरी रिवायत बयान करें पंहिंजी गुफ्तगू खे समेटिया पैगंबर समझ साहबी सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला अन्हु जलील क़द्र साहबी आहे जॾहिं उस्मान गनी रज़ी अल्लाह अन्हु खे बाबिन घर में कैद करे छॾियो आहे घर में कैद थियल आहे हिक ॾिहाड़े ते पंहिंजे घर जी छत जे मथां उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला अन्हु चढ़नि था ऐं घर जी चौधारी माण्हुनि जो हुजूम लॻल आहे माण्हू ॿाहिरि बीठल आहिनि उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला अन्हु ज़ोर सां चए थो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू तव्हांजी मदद सलामती हुजे अल्लाह जी रहमत हुजे अल्लाह जी बरकत हुजनि ख़ामोशी छायल आहे को बि जवाब ॾियण जे लाइ तयार कोन्हे को आहिस्ता आवाज़ आई पंहिंजी आवाज़ बुलंद कोन पियो थिए उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला सवाल कनि था छा तव्हां में तलहा बिन उबैदुल्लाह मौजूद आहे तलहा बिन उबैदुल्लाह रज़ी अल्लाह ताला अन्हु चए थो जी हा या अमीरुल मोमिनीन आओ मौजूद आहियो तलहा बिन उबैदुल्लाह रज़ी अल्लाह तआला अन्हु सां उस्मान गनी मुखातिब थियनि था ए तलहा मूं तोखे सलाम कयो तो सलाम जो जवाब छो ॾिनो तलहा बिन उबैदुल्लाह रज़ी अल्लाह तआला चए थो अजबतुक या अमीरुल मोमिनीन ए अमीरुल मोमिनीन आओ तव्हांखे जवाब ॾेई चुको आहियां उस्मान गनी चवंदा अस्मअतुक वलम तुस्मिअनी मूं तोखे ज़ोर सां सलाम कयो ऐं तो पंहिंजी आवाज़ मूंखे छो ॿुधायो तो आहिस्ता जवाब छो ॾिनो तलहा बिन उबैदुल्लाह ख़ामोश आहे उस्मान गनी सवाल कनि था ए तलहा ॾे ख़बर छा तोखे रसूलुल्लाह सम्झी उहा हदीस यादि आहे जो पैगंबर सां फरमायो ला यहिल्लु लिइम्रिइन मुस्लिमिन इल्ला बिइदा सलासिन के मुस्लमान खे ॿिए मुस्लमान खे मारणु उनखे क़त्ल करणु हलाल कोन्हे जाइज़ कोन्हे उन लाइ नाजाइज़ आहे जो के मुस्लमान जी जान ते हमलो करे इल्ला बिइदा सलासिन सिवाय टिन ॻाल्हियुनि जे टे ॻाल्हियूं कहिड़ियूं आहिनि या त को माण्हू शादीशुदा हुजण जे बावजूदि ज़िना बदकारी जो कमु करे उन जुर्म में उनखे संसार करे मारे वेंदो पोइ ॿुधी वठो ला ज़हid फिल इस्लामी वला फिल जाहिलिया ए मुस्लमानो खबरदार थी ॿुधी वठो ऐं उस्मान हू आहियां ला ज़हid फिल इस्लामी वला फिल जाहिलिया न मूं जिहाद में का बदकारी कई हुई न इस्लाम आणण खां पोइ मूं का बदकारी कई आहे ऐं हमेशह जदा पाक दामन रहियो आहियां ॿियो न इहो आहे कि जेकॾहिं को माण्हू के मुस्लमान खे नाजाइज़ मारे क़त्ल करे उनखे किसान जे तौर ते मारे वेंदो क़त्ल कयो वेंदो ए मुस्लमान ॿुधो वमा क़तलतु नफ्सा जॾहिं खां वठी करे मूं इस्लाम खे क़बूल कयो आहे अॼु ताईं के मुस्लमान खे उहो नाजाइज़ कोन मारियो आहे ऐं टी ॻाल्हि इहा आहे इमामुल अंबिया फरमायो जेकॾहिं को मुस्लमान आहे कलमो पढ़ी इस्लाम में दाख़िल थी चुको आहे ऐं कलमो पढ़ण खां पोइ वरी इस्लाम में चले मुर्तद थी वञे इस्लाम खां फिरी वञे उनखे मारे वेंदो क़त्ल कयो वेंदो लेकिन ॿुधो जॾहिं खां वठी मूं इस्लाम खे क़बूल कयो आहे अॼु ताईं मुंहिंजे दिलि में उहिब्बुल्लाह व रसूलहू अल्लाह जी मोहब्बत आहे उनजे रसूल जी मोहब्बत आहे इस्लाम जी मोहब्बत आहे अॼु मोहब्बत ते अॼु मां क़ाइम ई दाइम आहियां सभु सहाबा ख़ामोश आहिनि तलहा बिन उबैदुल्लाह रज़ी अल्लाह तआला चए थो नअम या अमीरुल मोमिनीन या अमीरुल मोमिनीन यह हदीस मुहम्मदी आहे इन हदीस खे ॿुधाइण खां पोइ उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला अन्हु कुझु ॿियूं बि नसीहतूं कयूं आहिनि उन खां पोइ रोईंदो अखियुनि मां नीर वहाईंदो पंहिंजे हुजर में वापसि दाख़िल थियो आहे मुंहिंजी गुफ़्तगू जो ख़ुलासो इहो आहे अज़ीज़ो अचो ही फितननि जो दौर आहे इन फितने दौर में मोहब्बत जे माहौल खे क़ाइम रखो मुस्लमान जे माल ऐं इज़त जो एहतराम करे मुहाफ़िज़ बणिजी वञो इन में असांजे लाइ इज़त आहे दुनिया जी आख़िरत जी कामयाबी आहे अल्लाह ताला खां दुआ आहे मूंखे समझी के तौफीक बख्शे हर वक्त मुसलमान जी खैर खवाई कंदा रहो उनजी जान ऐं माल ऐं इज़त जा मुहाफ़िज़ बणजंदा रहो तां त अल्लाह असां खां राज़ी हुजे क़यामत जे ॾींहुं अल्लाह जे दरबार में हाज़िर थियूं के मुसलमान जो असांजे मथां को बि हक़ न हुजे रब बि राज़ी हुजे बाना बि राज़ी हुजे पोइ जन्नत असांजो नसीब आहे अल्लाह ताला असांखे जन्नत जो हक़दार बनाए अक़ूलु क़ौली हाज़ा व आख़िरु दअवाना